नाज़रीन, सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील मेमण चयो आहे त अॼोको ॾींहुं अहम आहे। हिन ॾींहुं पाकिस्तान एटमी ताक़त बणियो। मुल्क में एटमी ताक़त जो बानी ज़ुल्फ़िकार अली भुट्टो आहे। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शर्जील मेमण चयो आहे त गुज़िरियल ॾींहुं पाकिस्तान ख़िलाफ़ किरियल साज़िश कई वई। बानी पीटीआई जो जहिड़ो सिर्फ़ पाकिस्तान सां आहे। हू जिन इदारनि जे कुल्हे ते इक़्तिदार में बीठो उन्हनि ख़िलाफ़ प्रोपेगंडा करे रहियो आहे। सीनियर वज़ीर चयो आहे त जेल में क़ैद शख़्स इंटरव्यू ॾेई रहियो आहे ऐं पार्टी टिकेटूं विराए रहियो आहे। इन शख़्स सां मनसूब बयान गुमराह कंदड़ आहे। ग़लत वीडियो हलाए इदारनि खे बदनाम करण जी साज़िश कई वई। शर्जील मेमण वधीक चयो आहे त भारत में ख़ुशी मल्हाई पई वञे त बानी पीटीआई फौज ऐं मुल्क खे तक़सीम करे रहियो आहे। अञा त केतिरा ई केस बानी पीटीआई ख़िलाफ़ दाख़िल ई न थिया आहिनि। नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर अवां खे ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील मेमण चयो आहे त अॼोको ॾींहुं अहम आहे। हिन ॾींहुं पाकिस्तान एटमी ताक़त बणियो। मुल्क में एटमी ताक़त जो बानी ज़ुल्फ़िकार अली भुट्टो आहे। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शर्जील मेमण चयो आहे त गुज़िरियल ॾींहुं पाकिस्तान ख़िलाफ़ किरियल साज़िश कई वई। बानी पीटीआई जो जहिड़ो सिर्फ़ पाकिस्तान सां आहे। हू जिन इदारनि जे कुल्हे ते इक़्तिदार में पहुतो उन्हनि ख़िलाफ़ प्रोपेगंडा करे रहियो आहे। सीनियर वज़ीर चयो आहे त जेल में क़ैद शख़्स इंटरव्यू ॾेई रहियो आहे ऐं पार्टी टिकेटूं विराए रहियो आहे। हिन शख़्स सां मनसूब बयान गुमराह कंदड़ आहे। ग़लत वीडियो हलाए इदारनि खे बदनाम करण जी साज़िश कई वई। शर्जील मेमण वधीक चयो आहे त भारत में ख़ुशी मल्हाई पई वञे त बानी पीटीआई फौज ऐं मुल्क खे तक़सीम करे रहियो आहे। अञा त केतिरा ई केस बानी पीटीआई ख़िलाफ़ दाख़िल ई न थिया आहिनि।